मीरपुर माथेलो में खबर ॾींदा हलूं था। मीरपुर माथेलो शहर जे लाल शाह मोहल्ले जी रहवासण औरत मिसमात अज़मत बोज़दार फौत। वारसन पारां मुखालिफ़ धुर मथां क़त्ल जो इल्ज़ाम। गुज़रियल रात देर सां औरत मिसमात अज़मत बोज़दार फौत थी वई। संदसि भाउ जलाल बोज़दार भेण जो लाश खणाए मीरपुर माथेलो पुलिस थाणे ते पहुची इल्ज़ाम हयो आहे त जवाबदार पुलिस एहलकार गुलण बोज़दार शाहिद शाइक भूरल बोज़दार वारनि हमलो करे धक हणी मुंहिंजी भेण खे क़त्ल कयो आहे। पुलिस ऐं वारिस फौती औरत जो लाश खणाए DHQ अस्पताल मीरपुर माथेलो मां ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले करे छॾियो आहे। लाश घर पहुचण ते संदसि घर में रोज़ राड़ो मतल हो। आख़िरी इतलाउनि ताईं केस दाख़िल न थी सघियो हो।